कर सारे सुन गयो यार असादी दुनिया लुट गयो ओ दाह दरिया खन जावा के दाह दरिया खन जावा मुझे बुखंगो पाने अला। इंतहाई ॾुखाईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सिंध धरतीअ जो नाले वारो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लगारी हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। नवाब शाह सिंध धरतीअ जो नाले वारो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लगारी हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। सिंध धरतीअ जो मशहूरु सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लगारी केतिरे ई अरसे खां बीमार हुयो, जेको काल नवाब शाह इस्पताल में दाख़िल हुयो, जेको अॼु इस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त कुझु साल पहिरीं सोडल फ़क़ीर लगारी जो नौजवान फ़र्ज़ंद पिणु गुज़ारे वियो हुयो। व्यूअर्स, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सोडल फ़क़ीर लगारी जो जनम मोरो वेझे ॻोठ बिजरानी लेगारी में थियो। व्यूअर्स, हिन केतिरा ई सूफ़ी कलाम ॻाए सिंध धरतीअ में अमर थी वियो। व्यूअर्स, हिकु भेरो अव्हां खे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध धरती जो नाले वारो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लगारी हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। व्यूअर्स, वधीक अपडेट जे लाइ असांजे चैनल ते विज़िट कंदा रहिजो। यार असादी दुनिया लुट गयो कुछ न बचा कर सारे सुन गयो।